प्यारी साथ संगत, एक कृष्णम सर्वदेवा श्री कृष्ण भगवान जो स्तुति करे सत्संग की शुरुआत था कयो ता सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद् भगवत गीता के पाठ सत्संग कर रहा है तंहिंमें 18 अध्याय हली रहियो आहे। 56 नंबर श्लोक। सर्व कर्माणि अपि सदा कुर्वाण मद्व्यपाश्रय मत् प्रसादात् अवाप्नोति शाश्वतम पदम अव्ययम। भक्ति जी गाल आहे हिते, शरणागति जी गाल आहे। चौथा अध्याय समाप्ति जी ओर आहे। सार गाल करणी आहे कृष्ण भगवान खे। तो ज्ञान जी पहिरीं ॻाल्हि ॿुधाए करे पोइ भक्ति जी ॻाल्हि थो करे कृष्ण भगवान स्टेप बाय स्टेप। ज्ञान खां बि अॻिते अगरि कुझु आहे तो आहे भक्ति। कृष्ण भगवान ॿुधाईं कि जेको भक्ति करे थो उहो मूंखे ठीक ठीक सुञाणे थो वठे, ॼाणी थो वठे मां कहिड़ो आहियां। वो मूंखे समझी थो वठे पूरी तरह सां। ज्ञानी मूंखे पूरी तरीक़े सां नथो सुञाणे सघे। ज्ञानी मूंखे निर्गुण समझंदो आहे, निराकार समझंदो आहे। पर भगत जेको आहे परा भक्ति करण वारो मूंखे चङी तरह ॼाणे वठंदो आहे कि मां छा छा करे सघां थो। वो तैयार हूंदो आहे मुंहिंजी हर लीला जे लाइ। ज्ञानी मुंहिंजी न करे पवंदो आहे छो त उहो बीह रहंदो आहे कि बसि हिते एंड थी वियो, हिते भगवान जो ज्ञान आहे, इन खां पोइ कुझु कोन्हे, इसके बाद एंड है। ॾाढा ज्ञानी सत्संगी चवंदा आहिनि न असांजे सत्संग खां पोइ एंड आहे। जिते एंड अची वई, जिते सीमा अची वई, उते पूर्णता त न हूंदी। तो उते ही बीठो हूंदो ज्ञानी। उनजे अॻियां कॾहिं भगवान अची बि वञे तो पहचाने कोन सघंदो। त कृष्ण भगवान पहिरीं ज्ञानी जा लक्षण ॿुधाए करे, ज्ञानी जा साधन ॿुधाए करे पोइ भक्तिअ जूं ॻाल्हियूं कयूं। ऐं भक्तिअ में करणो छा आहे? भक्तिअ में कुछ भी कोन्हे करणो, केवल सरलता। न मन कुटिलाई, कुटिलता कढी छॾणी आहे मन मां। स्वीकार करणो आहे कि असां जो कोई भी वस कोन्हे। सब कुछ करण वारो परमात्मा आहे। इहो समझ में अची वञे चङी तरह। जंहिं ॾींहुं असांखे लॻे कि असांजो कोई बल कोन्हे, असां वटि कुछ भी कोन्हे पंहिंजो जंहिंजो असां सहारो खणी सघूं, पंहिंजी निर्बलता नज़र अचे, असहायता नज़र अचे, ऐं केवल हिकिड़ो ही सहारो नज़र अचे परमात्मा जो, तॾहिं समझिजो कि तव्हां ऐं असां भगवान जी शरण में पहुतासीं, उनजी शरणागति वरितीसीं। कृष्ण भगवान उहो ही तो ॿुधाए हिन 56 नंबर श्लोक में कि जेको मुंहिंजो आश्रय वठे थो, मुंहिंजो मन परमात्मा जो, ऐं ॿियो कंहिंजो भी उनखे आसरो कोन्हे, ॿियो कंहिंजो बि उनखे भरोसो बल ऐं सपोर्ट नथो समझे, उहो मुंहिंजो भगत आहे। मद
मध्य पाश्रय मुझे परायण थी करे जेको मूं ते डिपेंड आहे। ॾिसो हर माण्हूअ खे भगवान जे अलावा ॾाढा आसरा हूंदा आहिनि, ॾाढियूं उम्मीदियूं, ॾाढियूं अपेक्षाऊं हूंदियूं आहिनि। कंहिंखे आसरो हूंदो आहे धन जो, कि मूं वटि धन त आहे, मुंहिंजे घोट खे एॾो पैसो आहे, इहो थियो धन जो आश्रय। कंहिंखे आसरो हूंदो आहे कि मुंहिंजे सपोर्ट में ॾाढा माण्हू आहिनि, मुंहिंजे मंत्रियुनि सां जान पहचान आहे, वॾनि माण्हुनि सां आहे, कंहिंखे उनजो आसरो हूंदो आहे। कंहिंखे आसरो हूंदो आहे पंहिंजे कर्मनि जो, कि मां कर्मशील आहियां, मां कुझु बि करे सघां थो, पंहिंजे कर्मनि जो आसरो। कंहिंखे आसरो हूंदो आहे पंहिंजे कयल कर्मनि जे फल जो आसरो, कि मां अॼु ताईं हेॾा सुठा कम कया आहिनि, त उन्हनि जो जेको मूंखे पुण्य मिलंदो उहो मूंखे बचाईंदो, उहो मूंखे हमेशह कमु ईंदो। कंहिंखे पुण्यनि जो आसरो, कंहिंखे माण्हूअ जो आसरो, कंहिंखे घटनाउनि जो आसरो, कंहिंखे परिस्थितीअ जो आसरो, कि मुंहिंजा पेका बि पैसे वारा आहिनि, सावरा बि पैसे वारा आहिनि, घोट बि पैसे वारो, या परिस्थिती पुट बि आहे, एॾा ॼणा आहिनि मुंहिंजे सपोर्ट में। इहे सभु सांसारी आसरा आहिनि, ऐं इहे सभु आसरा नकली आहिनि, इहे टिकाऊ कोन्हनि। ॾिठो वियो आहे जिनखे धन जो आसरो हो उन्हनि खे धन कमु कोन आयो, जिनखे माण्हुनि जो आसरो हो उन्हनि खे माण्हू कमु कोन आया। ॻाल्हियूं त हर कोई कंदो आहे। जिनखे मिटनि माइटनि रिश्तेदारनि जो आसरो हो उन्हनि खे कमु आया ई कोन। जिनखे पंहिंजे बल बुद्धीअ जो आसरो हो उन्हनि जो बल बुद्धीअ लाइ केॾा गुम थी वियो। जिनखे पैसे जो आसरो हो उन्हनि जो पैसो बि कमु कोन ईंदो आहे वक़्त ते। इहे सभु आसरा जेके आहिनि नकली आसरा आहिनि। चए ॾींहुं असांखे पंहिंजा आसरा जिन ते भरोसो हो, इहे आसरा असांखे फालतू लॻनि, उन ॾींहुं सम्झिजो हाणे हिकिड़ो ई आसरो आहे परमात्मा जो, ऐं उहो सही आसरो आहे। जंहिं ॾींहुं असांखे ईअं महसूस थिए कि हिकु परमात्मा जे अलावा ॿियो कोई सचो आसरो कान्हे, त सम्झिजो तव्हांजी भक्तीअ जी यात्रा शुरू थी वई। संसार जी यात्रा समाप्त। संसार में हाणे कुछ को न खपे, न का उम्मीद आहे, न को कुछ आहे संसार वटि, न संसार वटि, न मूं वटि, न मूं वटि कोई बल आहे, न बुद्धि आहे, न को मुंहिंजी कोई सपोर्ट आहे, न को मूंखे कोई ज्ञान आहे। जॾहिं इहा महसूस थिए अवस्था ऐं निर्बल असहाय थी करे जॾहिं परमात्मा जे अॻियां सरेंडर थी वञो त समझिजो भक्ति शुरू थी। इनखे चइबो आहे शरणागति। गोस्वामी तुलसीदास लिखियो आहे, जंहिं सॼो रामचरित मानस लिखियो आहे, उन ॿिया बि नंढा नंढा ग्रंथ लिखिया आहिनि। उन लिखियो आहे दोहावलीअ में, एक भरोसो, मूंखे सिर्फ़ु हिक जो भरोसो आहे, ॿिए कंहिंजो भरोसो कान्हे, हिक जो भरोसो आहे। एक भरोसो, एक बल, एक आस विश्वास। एक भरोसो, विश्वास आहे त भरोसो न परमात्मा ते। एक भरोसो, एक आस, एक भरोसो, एक बल, एक आस विश्वास। स्वाति सलिल रघुनाथ जस, तुलसी चातक तुलसीदास। प्रभु परमात्मा जो जस जेको आहे सो स्वाति
नक्षत्र जे बूंदुनि वांगुरु आहे ऐं तुलसीदास चात्रक पखी आहे। चात्रक पखी मरंदे मरी वेंदो पर ॿियो कोई पाणी न पीअंदो, केवल बरसात जी बूंद खे ई ग्रहण कंदो। त तुलसीदास लिखियो आहे, एक बल एक भरोसो एक बल एक आस विश्वास, स्वाति सलिल रघुनाथ जस चातक तुलसीदास। हिकु ई भरोसो। ऐं गुरु ग्रंथ साहिब बि ईअं ई थो चए। अचो हिकु गुरबानी ॻायूं। तुम्हारी शरण तुम्हारी आशा, तुम ही सजन सुहेले, राखो राखनहार दयाला, नानक घर के बोले। तुम्हारी शरण तुम्हारी आशा, तुम ही सजन सुहेले, राखो राखनहार दयाला, नानक घर के बोले। तुम्हारी शरण तुम्हारी आशा। तुम दाते ठाकुर प्रतिपालक,
समझाओ, हम अज्ञान अल्पमत थोरी, तुम आपन बिरद रखाओ, तुम्हारी शरण तुम्हारी आशा, तुम्हारी सजन सुहेले, राखो राखन हार दयाला, नानक घर के खोले, राखो राखन हार दयाला, नानक घर के खोले। एक आस एक भरोसो एक बल, एक आस विश्वास, स्वाति सलिल रघुनाथ जस, चातक तुलसीदास, बल झुटक्यो बंधन परे, कछु न होत उपाय, कहो नानक अब ओट हर, गज जीव हो सहाय। जेस तक माण्हू खे पंहिंजो बल आहे, पंहिंजनि में भरोसो आहे, पंहिंजनि दोस्तनि यारनि में आस आहे ऐं पंहिंजे कंहिं ग्रुप में विश्वास आहे, तेसि ताईं उहो परमात्मा खां दूर आहे, तेसि ताईं उनखे परमात्मा जे कृपा में विश्वास कान्हे। ऐं जंहिं ॾींहुं असांजो विश्वास टुटी पए हिन संसार मां, त समझिजो ॾाढी वॾी कृपा थी परमात्मा जी। माण्हू कंहिं न कंहिं ग्रुप खे पकड़े जीअंदो आहे, कोई ग्रुप पकड़ींदो आहे, कोई दोस्त यार पकड़ींदो आहे, कोई धन जमा करे रखंदो आहे, छाजे लाइ कि इहे बुरे वक़्त में कमु ईंदा, सपोर्ट कंदा। पर उन में ई अगर जीवन पूरो थी वञे त माण्हू पंहिंजो जीवन बर्बाद करे छॾियो, छो त उहो भ्रम में जीअंदो रहियो, जीवन भर उहो हिकु भ्रम में ई रहियो कि मूंखे ही कमु ईंदा या हू कमु ईंदा। अगर जीते जी असांखे सम्झ में अची वञे कि कोई भी कमु कोन ईंदो, केवल परमात्मा कमु ईंदो, उन जो ई आसरो वठणु खपे, त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थी वेंदी। कृष्ण भगवान थो चए, मद व्यपाश्रय, जेको मुंहिंजो भगत मुंहिंजे आश्रित थी करे सभु कम करे थो, कम भी करणा आहिनि संसार जा। भगवान जी शरणागति जो अर्थ इहो कान्हे कि असां कम छॾे ॾियूं, कर्म थींदा पर आसरो परमात्मा जो, उम्मीद उन मां, इशारो उन जो कि उहो उन जो आदेश छा आहे, उहो मूंखां छा थो कराइणु चाहे। ऐं अहंकार न, असांजे द्वारा कमु थींदो रहे, पर सभु कम कंदे भी इहो ई सोचणु कि परमात्मा जी कृपा सां मां करे रहियो आहियां, मत प्रसादात, त कम भी थिए पर आसरो परमात्मा जो। उन सां छा थींदो? कृष्ण भगवान चए थो, जेको मुंहिंजो आसरो वठी करे संसार जा कम करे थो, उहो मुंहिंजे अविनाशी परम पद खे प्राप्त तो थी वञे। हाणे इहो परम पद छा आहे? इहो आखिरी अवस्था आहे जंहिंखे
ज्ञान मार्ग में आखिरी जेको बि नालो ॾिनो जो निर्वाण कोई चवंदो आहे, कोई मोक्ष चवंदो आहे, कोई भगत बि हूंदो आहे त चवंदो आहे साकेत लोक, माना आखिरी पद परम पद उनखे मिली वेंदो जेको भगवान जे शरण में रही करे संसार जा कम कंदो, संसार में कम कंदो, ऐं उनखे ॿियो कोई अहंकार बि न थींदो आहे कि मां थो कयां, न को पंहिंजो मथां उनखे कोई घमंड हूंदो आहे, न को ॿिए जी सपोर्ट जो उनखे घमंड हूंदो आहे, उनखे केवल परमात्मा जो ई सहारो हूंदो आहे। उन प्रभु परमात्मा जो सहारो वठी करे जेको संसार में कर्म करे थो, उहो कर्म कंदे भी भगवान जी कृपा सां सनातन अविनाशी परम पद खे प्राप्त तो थी वञे। ज्ञान मार्ग में त ॾाढा नियम असां ॿुधासीं कि अहंकार छॾणो पवंदो आहे, ममता छॾणी पवंदी आहे, वैराग भी करणो पवंदो आहे, अनासक्ति, बुद्धि शुद्ध, हे हो केॾियूं ॻाल्हियूं हुयूं, पर भक्ति मार्ग में केवल शरणागत थियणो पवंदो आहे। ऐं शरणागत जो अर्थ आहे कि पंहिंजो कोई बल कोन्हे, इहो महसूस थी वञे कि मुंहिंजो मूं वटि कुछ भी कान्हे, जो कुछ है सो तोड़, केवल एतिरो करणो आहे भक्ति मार्ग में, पूरी तरह शरणागत भगवान जे, त उहो ई पद मिली वेंदो जेको ज्ञानीअ खे मिलंदो आहे। ज्ञानीअ खे जेको मिलंदो आहे, जेका अवस्था, उहा ई भगत खे भगवान ॾेई छॾींदो आहे, अविनाशी परम पद। पर इहो थींदो कीअं आहे? इहो कॾहिं थींदो आहे जो भगत भगवान जे शरण में अची वेंदो आहे ऐं सच में महसूस कंदो आहे कि मूं वटि न को बल आहे, न को बुद्धि आहे, न को मूं वटि कंहिंजी सपोर्ट आहे, न को मूं वटि धन आहे। इहो कॾहिं थींदो आहे? जॾहिं भगवान कृपा कंदो आहे। ऐं कृपा कीअं थींदी आहे? कृपा कठोर थींदी आहे। कॾहिं भगवान दुख ॾींदो, कॾहिं विपत्ति ॾींदो, कॾहिं कठिनाइयूं ॾींदो, कॾहिं टास्क ॾींदो कठिन कठिन, जो माण्हू उन्हनि सां जूझंदे हाराए वञे ऐं महसूस थी वञे कि मूं वटि मुंहिंजो कुछ भी बल कान्हे। तॾहिं इहा अवस्था ईंदी आहे जो भगवान जे शरण में ईंदो आहे, हाराए करे। हिते जीतण जो कम कान्हे भक्ति मार्ग में, हिते किथे पहुचणो कान्हे, हिते पाण हाराइणो आहे। जिन जिन जो असांखे भरोसो हो, उन्हनि खे छॾे करे जॾहिं असां हार स्वीकार कयूं ऐं भगवान जे शरण में अचूं, तॾहिं इनखे चइबो आहे कृपा। तॾहिं मञियो वेंदो कि हाणे इन भगत जे मथां कृपा थी। मत प्रसाद, कृष्ण भगवान इनखे प्रसाद तो चए, कृपा, कि मुंहिंजी कृपा सां ई इहो अविनाशी पद मिलंदो आहे। कहिड़ो अविनाशी पद? जंहिंमें हाणे असांखां संसार छॾाइजी वियो, संसार जी आसक्ति छुटी वई ऐं हिकु सरलता अची वई। सरलता ॿिनि प्रकारनि जी थींदी अथव। हिकु त जन्मजात सरलता हूंदी आहे असां में, नंढनि ॿारनि में तव्हांखे नज़र ईंदी सरलता, पर इहा परिपक्व सरलता न आहे। परिपक्व सरलता बि ईअं ई थींदी आहे, पर उहा थींदी आहे संसार मां घुमी फिरी करे, संसार में रही करे, जिम्मेदारियूं निभाए करे। उहो ज्ञान वारो पड़ाव, ज्ञान जे द्वारा संसार के पहचाने करे मैच्योर थी वञण ऐं उन खां पोइ वरी परमात्मा जी शरण थियण। पहिरीं संसार खे सुञातोसीं ज्ञान सां, कर्म सां, पर पोइ वरी ॾिठोसीं कि मूं वटि बि त कुझु कान्हे। जीअं ओशो उदाहरण ॾींदो हो, जीअं फल हुजे, अंब हुजे कंहिं वण में, उहो अंब हिकु ॾींहं में कोन तैयार थींदो आहे, उहो हुन वण जो हिसो हूंदो आहे।
पहिरीं थोरो नंढो निकिरंदो आहे, पोइ वरी वॾो जॾहिं पकिजी वेंदो आहे धीरे धीरे पोइ पाण ई टुटी पवंदो आहे, पाण ई छॾाइजी वेंदो आहे। उनखे चइबो आहे परिपक्व। जेको साधक हिन संसार में रहियो, संसार छॾे कान, पर संसार खे पहचानींदो बि रहियो, संसार खे ॾिसंदो बि रहियो, परिपक्व थींदो वियो, मैच्योर थींदो वियो, ज्ञानी थींदो वियो, ऐं हिकिड़ी पोइ संसार खे आसानीअ सां छॾे ॾिनो, छुटिजी वियो, छॾणो न पियो, छुटिजी वियो, भगवान जे शरण में वञी पियो। त इन खे चइबो उहा सरलता, परिपक्व सरलता। त हिकु ॿार जी सरलता थींदी आहे, उहो त अबोध आहे, उहो त अज्ञानी आहे, उहो हिकु न हिकु ॾींहुं चालाक थी वेंदो। पर ही उहा सरलता आहे कि जंहिंखे सभु ख़बर आहे, जे ज्ञान बि ॾिसी वरितो, ज्ञान वारो अनुभव करे वरितो, पर पोइ वरी अची वियो शरण में परमात्मा जी कि इहो मूंखे जेको ज्ञान बि हो न, उन में बि तुंहिंजो ई हथ हो। अगरि मूंखे संसार में ज्ञान हासिल थियो त उहो बि मुंहिंजे करे न, वो तो मूंखे ज्ञान प्राप्त करायो ऐं वरी छॾारायई बि। इहा जॾहिं अनुभूति थी वञे न त सम्झिजो शरणागति, ऐं भगवत गीता जो अंत शरणागति सां ई थो थिए। शुरूआत थी संशय सां, पोइ विच में समाधान हलिया, आख़िरी में शरणागति। त सार ॻाल्हि इहा आहे शरणागति। पर शरणागति उहा वारी न, मजबूरीअ वारी न, शरणागति उहा सच्ची शरणागति, जंहिंमें पतो पइजी वियो कि ॿिए कंहिं मां उम्मीद आहे ई कान। एक आस तुम्हारी है, विश्वास तुम्हारा है, एक आस तुम्हारी है, विश्वास तुम्हारा है। अब तेरे सिवा भगवन मेरा कौन सहारा है। अब तेरे सिवा भगवन मेरा कौन सहारा है। एक आस तुम्हारी है। फूलों में महक तुमसे, तारों में चमक तुमसे, फूलों में महक तुमसे, तुम बर्फ में शीतलता, अग्नि तुमसे, तुम बर्फ में शीतलता, अग्नि में दाहक तुमसे। जिसे और नजर डालूं तेरा ही पसारा है। अब तेरे मेरा कौन सहारा है। एक आस तुम्हारी है। इस तन में रमे तुम हो,
सरेंडर। जेस ताईं थोड़ो भी असां पंहिंजो बल रखियो आहे, विश्वास पंहिंजे कंहिं धन ते विश्वास रखियो आहे या कंहिं ग्रुप में विश्वास रखियो आहे, तेस ताईं पूर्ण शरणागति कान्हे। पूर्ण शरणागति में त कुछ भी असांजो कोन बचंदो आहे। बस उन मालिक जे अॻियां शरणागति हूंदी आहे। दृढ़ता, पक्को विश्वास हूंदो आहे। इहो जीअं नंढो ॿार माउ ते आश्रित हूंदो आहे, तीअं भगत भगवान ते आश्रित हूंदो आहे। रुगो ॿार रोअंदो आहे, ॿियो कुझु कोन कंदो आहे। तीअं भगत भी भगवान जे अॻियां बसि चवंदो आहे, तुंहिंजे ई शरण में आहियां, जीअं तोखे खपई तीअं कर। ऐं सभु कम कंदे भी, संसार जा कम भी कंदे, वो भगवान जे आश्रित थी वेंदो आहे। त उनखे परमात्मा पंहिंजे कृपा सां उहो सनातन अविनाशी परम पद ॾेई छॾींदो आहे भक्तिअ सां। 57 नंबर श्लोक में हाणे श्री कृष्ण भगवान अर्जुन खे चएसि थो कि हे अर्जुन, इन्हे करे तो चवे तूं सब कर्म मन सां मूंखे अर्पण करे छॾ। चेत सा सर्व कर्माणि मयि सन्न्यस्य मत पर बुद्धि योगम उपाश्रित्य मच्चितः सततम भव। तू सब कर्म मूंखे अर्पण कर, सब कर्म त कर, पर तुंहिंजो चित्त मुंह में हुजे। चेत सा, तू चित्त सां सभिनी कर्मनि खे मुंहिंजे अर्पण कर ऐं पोइ तू का चिंता न कर। तू मुंहिंजो उपाश्रित्य, तू मुंहिंजो आसरो वठ, माना परमात्मा जो। मतलब ही असांजे लाइ इहा शिक्षा आहे कि असां इहो समझी हलूं कि असां वटि जेको भी कुछ आहे सब परमात्मा जो आहे, सब उन जो आहे। सब वस्तु जेतिरियूं भी शयूं आहिनि, जेतिरा भी माण्हू आहिनि, सब उन मालिक जो आहे। असांखे त केवल उन कृपा करे ॾेई छॾिया आहिनि उपयोग करण लाइ, सदुपयोग करण लाइ। असां उन्हनि जा मालिक न थियूं, असां उन जा नौकर थी करे रहूं। इनखे चइबो आहे भगवान चित्त भगवान में अर्पण, सब शयूं उन परमात्मा में अर्पण। पर ईअं थींदो किथे आहे? माण्हू त हर शइ खे पंहिंजी सम्झंदो आहे। सोन खे पंहिंजो, धन खे पंहिंजो, मकान खे पंहिंजो, बुद्धीअ खे पंहिंजो, ज्ञान खे पंहिंजो। उहो त हज़ारनि लखनि मां कोई हिकु अधु हूंदो आहे जेको चवंदो आहे कि सब परमात्मा जो आहे। मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा। इन जो हिकिड़ो ही मूल कारण अथव अहंकार। बस अहंकार जे करे माण्हू काई भी शइ छॾण लाइ तैयार कान्हे, आसक्ति छॾण लाइ तैयार कान्हे। मुंहिंजो पद, मुंहिंजी प्रतिष्ठा, मुंहिंजी इज्जत, मुंहिंजी हेॾी वैल्यू, इहो मुंहिंजी अहंकार आहे। ऐं इन जे करे माण्हू भगवान खे कोन सौंपींदो आहे इहे शयूं, बल्कि अञा घुरंदो आहे जंहिंसां अहंकार वधे। ऐं इहा ई ग़लती मनुष्य जन्मनि जन्मनि खां करे रहियो आहे। हिकु त अहंकार आहे ऐं ॿियो ममता आहे संसार में। न त मनुष्य जो असली संबंध त परमात्मा सां ई आहे। बस वो भुलिजी वेंदो आहे, वो संबंध असली कि मां केरु आहियां। वो संसार खे सब कुछ समझी करे वो संसार में सब कुछ पाइण चाहींदो आहे। पर अगर असां थोरो ठीकु कयूं, असां समझी वठूं कि जेको भी असां वटि आहे असां मालिक कोन आहियूं, मालिक कोई ॿियो आहे। उन ई ॾींहुं असां सच में मालिक थी वेंदासीं। इहो कॾहिं सोचियो अथव?
शयूं जेके आहिनि असां वटि, धन सोन मकान गाॾी, असां इन्हनि खे चवंदा आहियूं कि असांजूं आहिनि, पर सोचो इहे असांजूं गुलाम आहिनि या असां इन्हनि जा गुलाम आहियूं? सोचे ॾिसो, गुलाम केरु आहे? असां आहियूं। निंड हराम थी वेंदी आहे माण्हूअ जी। जेके वॾा वॾा पैसे वारा, जिनजो वॾो कारोबार, उहे गुलाम आहिनि, धन जा गुलाम आहिनि। हिकु संत लेटियो पियो हो विच रोड ते, सड़क ते, त हिकिड़े राजा जो लश्कर अची लांघाऊ थियो, त राजा जा सिपाही अची करे हुनखे उथारण लॻा संत खे, कि उथियो था, राजा थो अचे। त संत चई, राजा थो अचे, अचे न भली, मुंहिंजो कहिड़ो मतिलबु, मूंखे छो था उथारियो? त हुननि चयो, राजा थो अचे, तोखे न उथारियो त कंहिंखे उथारियो, विच ते वेठो आहीं। संत चई, हू राजा आहे त मां महाराजा आहियां। उथियो ई कोन। त सिपाहिनि वञी राजा खे ॿुधायो, साईं हिकु फ़क़ीर रस्ते ते वेठो आहे। त राजा चई, हाणे ॾिसूं केरु आहे। राजा आयसि संत वटि, त संत चयसि तो, हा अची वएं राजा? राजा चयसि तो, हा। तो संत चयसि तो, मां बि राजा आहियां। त राजा चयसि तो, तूं कीअं राजा थिए? मुंहिंजी हेॾी फौज ॾिस पहिरीं, ऐं पंहिंजो हाल ॾिस, हिकु माण्हू बि गॾु कोन बीठो अथई, मूंसां गॾु हेॾी फौज लश्कर गॾु आहे। तूं पंहिंजी फौज ॾेखार त पोइ मां मञा तूं राजा आहीं। संत चयसि तो, राजन पहिरीं तूं मूंखे मुंहिंजो दुश्मन ॾेखार, त मां तोखे पंहिंजी फौज ॾेखारी आहे। तुंहिंजा त अञा घणा दुश्मन अथई, दुश्मन अथई इन करे फौज अथई, मुंहिंजो कोई दुश्मन ई कान्हे, त मूं वटि फौज बि कान्हे, मां राजा आहियां। राजा चुप थी वियो। पर राजा चईंसि, धन जे बिना कोई राजा न थींदो आहे, खजाने जे बिना। मुंहिंजो खजानो केतिरो आहे ख़बर अथई? तूं पंहिंजो खजानो ॾेखार। त फ़क़ीर चयसि तो, तूं मूंखे मुंहिंजो ख़र्च ॾेखार, त मां खजानो ॾेखारियां। मुंहिंजो कोई ख़र्च ई कान्हे, जेतिरो ख़र्च हूंदो ओतिरो खजानो मां रखंदो आहियां। स्वामी राम तीर्थ फॉरेन में वियो, अमेरिका में, एयरपोर्ट ते लथो, त हिकिड़ो इंडियन आयसि, चईंसि, संत ही अमेरिका आहे, हिते कंहिंजे घर रुकंदा तव्हां? चईंसि, तुंहिंजे घर। हल खण मुंहिंजो बैग खण। जेतिरी आवश्यकता आहे उहा पूरी थी वेंदी आहे संत जी। त संत चए थो, तूं मुंहिंजो ख़र्च ॾेखार। ऐं ईअं ई स्वामी शरणानंद महाराज स्टेशन ते वियो हो, केॾा ॿाहिरि वञिणो हुअसि, त हिकिड़े पाड़े वारे अची करे चई, संत पैसा अथई टिकेट वठण जे लाइ? हिते टिकेट वठणी पवंदी अथई। त संत चईंसि, कान्हनि पैसा। त हुन चईंसि, पोइ कीअं तव्हां वेंदा? त संत चईंसि, तूं ॾींदे, वञ मुंहिंजी टिकेट वठी अच। भॻवान मुंहिंजे प्रारब्ध जो तुंहिंजे खीसे में विधो अथई, मूं वटि जेब कान्हे न, इन करे तुंहिंजे जेब में विधा अथई भॻवान मुंहिंजा पैसा, वञ टिकेट वठी अच। ऐं हुनखे वठणी पई। इहे थींदा अथव भॻवान ते आश्रित, ऐं इहे गुलाम कोन्हनि, इहे मालिक आहिनि। गुलाम उहो आहे जेको शयुनि खे संभाले बि थो, सांढे बि थो रखे, ऐं ॾींहं राति उन्हनि जी चिंताऊं बि पियो थो करे। गुलाम उहो आहे। त हुन राजा चईंसि हुन फ़क़ीर खे, कि तव्हांजूं ॻाल्हियूं त सोचण जहिड़ियूं आहिनि। फ़क़ीर चईंसि, ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाए, तूं गुलाम आहीं, मां गुलाम कोन आहियां। त हुन चईंसि, कीअं? फ़क़ीर राजा खे चईंसि, तूं इहो ॿुधाए, तूं पंहिंजे मन जी ॿुधंदो आहीं या मन तुंहिंजी ॿुधंदो आहे? राजा चईंसि, मूंखे जेका इच्छा थींदी आहे मां उहा पूरी कंदो आहियां। माना मन मूंखे जीअं चवंदो आहे मां तीअं कंदो आहियां। मुंहिंजो मन चए जो घुमणो आहे, मां घुमण निकिरी वेंदो आहियां। मुंहिंजो मन चए पार्टी करणी आहे, मां पार्टी कंदो आहियां। त हुन संत चईंसि,
तूं मतिलबु पंहिंजे मन जो गुलाम आहीं। ऐं मां छा कंदो आहियां, मां पंहिंजे मन जी कोन ॿुधंदो आहियां, मां पंहिंजे मन खे ॿुधाईंदो आहियां कि अॼु हीअं कंदासीं ऐं अॼु हीअं कंदासीं। त इन जो मतिलबु आहे कि मुंहिंजो जेको गुलाम आहे मन, तूं उन जो बि गुलाम आहीं, तूं मुंहिंजे गुलाम जो बि गुलाम आहीं। हल मूंखे थो चए राजा आहियां, छाजो राजा आहीं? हल कृष्ण भॻवान चए थो जेको मुंहिंजे आश्रित आहे, जेको मुंहिंजे सरेंडर थी वियो, उनखे मां परम पद ॾेई छॾींदो आहियां, वॾो आख़िरी पद। त हे अर्जुन, तूं बि सभिनी कर्मनि खे मुंहिंजे अर्पण कर ऐं छुटी वञ, निश्चिंत थी वञ। तुंहिंजो चित्त जेको आहे उहो मुंहुं में लॻी वञे। उन लाइ बुद्धि योग, बुद्धि योग जो अर्थ आहे समता। समता ज़रूरी आहे, समानता। समता जो अर्थ आहे सुख ऐं दुख में हिकु जहिड़ो रहणु, सुख ऐं दुख में सम रहणु। इहो योग जंहिं साधे वरितो, बुद्धि योग, उहो भॻवान सां मिली वेंदो आहे, भॻवान सां हुनजो चित्त जुड़ी वेंदो आहे। त इन 57 नंबर श्लोक ताईं असां कुझु शरणागतीअ जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, अञा बाक़ी असां पोइ ॿुधंदासीं परीहं। हिते सत्संग खे विराम था ॾियूं। बोल श्री कृष्ण भगवान